हैदराबाद में डेंगी विघे वधीक ॿ फोत थी विया आहिनि। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, हैदराबाद में डेंगी सबबु वधीक ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। 13 अक्टूबर खां वठी हिन वक़्त ताईं जेके फोतियुनि जो तादाद आहे वधी 34 थी वियो आहे। ॿई जेके मरीज़ आहिनि सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ेर इलाज हुया। फोत थींदड़नि में 16 महीननि जी शाहजहान ऐं 33 सालनि जो सज्जाद अली शामिल आहे। 16 महीननि जी जेका ॿारड़ी आहे शाहजहान, उहा 9 ॾींहंनि खां वठी सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ेर इलाज हुई ऐं हुते फोत थी वई आहे। 33 साल सज्जाद खे गुज़िरियल ॾींहं ते सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। गुज़िरियल 24 कलाकनि में डेंगी जा वधीक 622 केसिस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त 24 कलाकनि में डेंगी जा 574 टेस्ट किया विया, जंहिंमें 622 जेके उहे पॉज़िटिव आया आहिनि। सरकारी अस्पताल में डेंगी जा जेके ज़ेर इलाज मरीज़ आहिनि उन्हनि जो तादाद 79 आहे, जॾहिं त जेको आहे जेके ख़ानगी अस्पतालूं आहिनि उन्हनि में डेंगी जा जेके 149 मरीज़ ज़ेर इलाज आहिनि। मजमूई तौर ते 228 जेके डेंगी जा मरीज़ आहिनि उहे सरकारी ऐं निजी अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि। जी सलीम, जी महिरबानी।